वकीलन जो बबरलो बाईपास ते धरणो। पंजाब जा क़ौमी शहारा मुकम्मल तौर ते बंद। जाम शोरो खां बि शागिर्द जागी पिया। जाम शोरो मेन नेशनल हाईवे पिण बंद कयो वियो। वज़ीर आला सिंध जो संजीदा बयान त आखिर असां छा था करे सघूं। जैसे आपने बताया बंद की, हमने कहा जी ये हक़ैन का एक ऐसी चीज है जिससे पूरा सिंध सरापा एहतजाज है। हमने किसी को इसलिए उसके बावजूद इसलिए कि हम ऐसी कोई इंप्रेशन देना नहीं चाहते कि हम किसी के खिलाफ भी जो इस जायज मसले पे एहतजाज कर रहे हैं हम उसके खिलाफ कोई एक्शन। सिंध हिन वक्त जागे पई। अयाज़ लतीफ़ अली जो चयो आहे त तकड़ काई न आहे, जेतिरो देर कंदा एतिरा ॾुखिया थींदा। ई टिकी जदोजहद तकड़ काने, सुकून सां मज़े सां जेतिरो वक़्तु लॻंदो हू ॾुखिया थींदा। जेतिरी तकड़ कबी पाण ॾुखिया थींदासीं। जेतिरो ॾिघो कमु थींदो सब लेखा चोखा हिसाब खुलंदा। अपडेट सूरत हाल इहा आहे त सिंध हिन वक्त जागे पई। केनालनि खिलाफ सिंध जा मारोड़ा रोडनि रस्तनि ते निकिरी एहतजाज करे रहिया आहिनि। जहिड़ो आपो जहिड़ो थींदो यादि करे छॾ, अहिड़ो थींदो। दुनिया ॾिसंदी जंग कंदासीं, सिंध पंजाब दंग कंदासीं। इहो बाज़ार तौर ते वॾी सरकार खे सिर्फ़ शेर थे लॻो, पर हिन वक्त सिंध जे माण्हुनि इहो साबित करे ॾेखारियो आहे सिंध पंजाब जो क़ौमी शहरा मुकम्मल तौर ते बंदि आहे। लखनि जे तादाद में टैंकर रोडनि ते दर बदर थी रहिया आहिनि। जेतिरो ज़ुल्म खिलाफ़ देर सां उथंदा एतिरो ई वधीक कुर्बानियूं ॾियणियूं पवंदियूं। त सिंध जा माण्हू हिन वक्त सुजाग आहिनि। सिंध जा माण्हू हिन वक्त रोडनि ते आहिनि। असां ज़रदारीअ खे ऐं ज़रदारीअ जे अंबनि खे ऐं नवाज़ शरीफ़ खे शहबाज शरीफ़ खे मरियम नवाज़ खे पैगाम था ॾियूं खुलेआम पैगाम था ॾियूं। सिंधू दरिया ते जेके छक्के न लॻा ठाराया अथनि तो ज़रदारीअ जे अंबे जी मिल्कियत कोन्हे का, जागीर कोन्हे का। जो सिंधू दरिया ते तव्हां केना न ठाराईंदो इहो असां तव्हांखे छॾे ॾींदासीं। तव्हां इहा कुर्सीअ जी लालच ज़रदारीअ खे ॾियो, वॾे में पुट खे मिलूअ खे ॾियो। केनालनि जे मामले में अपडेट सूरत हाल इहा आहे त अयाज़ लतीफ़ अली जो चयो आहे जेतिरो देर कंदा एतिरो ई ॾुखिया थींदा। न्याज़ कालानी चयो आहे त सिंध जा माण्हू वधीक कावड़ कंदा ऐं सिंध जा नंढा वॾा शहर मुकम्मल तौर ते बंदि करे छॾींदा। सम्झूं था पिया सिंध जे माण्हू अञा ख़बर ॾेखारींदा। सिंध जो हाणे हर रोड नंढो वॾो रोड बंदि थींदो। अॼु न सुभाणे वरी रोड सॼी सिंध जा मुकमिल बंदि थींदा। सरजैन चयो आहे त केनालनि वारी रिथा वापसि न वरिती वई त नसुलनि में झेड़ा थींदा। बेहतर आहे त जल्द प्राइम मिनिस्टर प्रेसिडेंट चीफ ऑफ आर्मी साहब गॾिजी ऐं हिनखे विथड्रॉ करियो कनि, न त नसलनि जा जहिड़ा थींदा। सुप्रीम कोर्ट जे बार पारां सिंध ते 6 केनालनि वारे रिथा खे मुकम्मल तौर ते रद्द करे छॾियो आहे। सिंध खे पाणीअ जी फरहामीअ खे यकीनी बणाइण ते ज़ोर पिण ॾिनो आहे। आमिर वड़ाए चयो आहे त सूमर ते अल्टीमेटम पूरो थींदो। सिंध जे रेलवे ट्रैकनि खे बंदि करण जो पिण ऐलान कंदासीं। अगला लाएअमल देगी ट्रेन्स को रेलवे ट्रैक्स को बंद करने का हो सकता है। मुर्तज़ा जतोई पंहिंजे बयाननि में चयो आहे त पीपल्स पार्टी सिंध सां एतिरी सची आहे त सदारती ऐं आईनी उहिदा मुकम्मल तौर ते छॾे ॾे। सिंध जी तहरीक यकीनन कामयाब बबरलो बाईपास जी सूरत हाल इहा आहे त सिंध मुकम्मल तौर ते उथी पई आहे। वकीलनि जा इरादा मज़बूत आहे, कदम ॼमियल आहे। सिंध जा माण्हू बबरलो बाईपास वारे धरणे में वक़्फ़े सां पहुचनि पिया। न सिर्फ़ पहुचनि पिया पर बबरलो बाईपास ते पाणीअ जूं सबीलूं लॻाई वयूं आहिनि, मेडिकल कैंपूं क़ाइमु कयूं वयूं आहिनि। सिंध जूं गैरतमंद न्याणियूं पिण बबरलो बाईपास ते धरणे में मौजूद आहिनि। हाणे इहा जंग फ़ैसिला कुल मरहले में दाख़िल थी चुकी आहे। या आर या पार। हाणे सूरत हाल या आर या पार जी आहे। इशू को मामूली इशू न आहे। सिंधू दरिया असांजी रेड लाइन आहे ऐं रेड लाइन ते सिंध जा मासूम बचड़ा कुर्बान थियण लाइ तयार आहिनि। जोधा जवान कुर्बान थियण लाइ तयार आहिनि। सिंध जा हारी नारी कुर्बान थियण लाइ तयार आहिनि। छाकाणि सिंधू दरिया ते कॾहिं बि कंप्रोमाइज़ कोन थींदी। ही क़ौमी मसलो आहे, सिंध जे बका जो मसलो आहे, ही पाणीअ जो मसलो आहे। पाणी जिया
सियापो आहे। असांखे चयो वेंदो आहे त रियासत माउ आहे। अगरि रियासत माउ आहे, 4 जेके पुट आहिनि माउ जा, उन सां माठिणी माउ वारो सलूक आख़िर छो कयो थो वञे? सिंध जे पाणीअ ते धाड़ो छो हयो थो वञे? सिंध जा वसाइल जेके सिंध 70% पूरे पाकिस्तान खे तेल गैस कोयलो मादनियात सां गॾोगॾु अनाज ॾिए थी, त सिंध खे बदिले में छा थो ॾिनो वञे? सिंध जा लखे अहिड़ा स्कूल आहिनि जेके बंदि पिया आहिनि। सिंध में कहिड़े ज़िले में किथे वॾियूं अस्पतालूं आहिनि? सिंध जा माण्हू दमे जे बीमारियुनि में मरियो था वञनि। सिंध जा माण्हू टीबीअ जे बीमारीअ में मरियो था वञनि। सिंध जे लाइ का बि सहूलत न आहे। सिंध में मेरिट जी लताड़ आहे। सिंध में नौकरियूं विकिरो थियनि थियूं। सिंध जा शागिर्द तालीम हासिल कनि था, पंहिंजे महदूद वसाइलनि हुजण जे बावजूद यूनिवर्सिटियुनि ते पहुचनि था, पर जॾहिं हू डिग्रियूं खणी नौकरीअ लाइ अप्लाई कनि था त नौकरी उन्हनि खे नथी मिले, छाकाणि हिते रिश्वत जो निज़ाम आहे। सिंध खे धाड़ियल कल्चर में धिकियो वियो आहे। कई खानदान सिंध मां लॾो खणी हिंदुस्तान निकिरी विया आहिनि। सिंध खे हिन धाड़ियल कल्चर में इन लाइ धिकियो वियो आहे त सिंधी माण्हू पाण में विढ़ंदा रहनि, मरंदा रहनि ऐं वसीलनि ते ही लुटेरा कब्ज़ो कनि। वसीलनि खे ही पंजाब खणी वञनि, सिंध जो गैस खणी वञनि, सिंध जो कोयलो खणी वञनि। ऐं हिन वक़्तु सूरतहाल चेंज आहे। सिंध जो माण्हू हिन वक़्तु जाॻियल आहे। सिंध जो माण्हू रियासत खे चैलेंज करे पियो त रियासत जेकी माउ जो दर्जो रखे थी, त पोइ सिंध सां हेॾी ज़्यादती छो कई पई वञे? ऐं जेतिरी देरि थींदी एतिरी मज़ामत थींदी। हाणे सूरतहाल किथे बीहंदी? हाणे सूरतहाल इहा वञी बीहंदी त अगरि बबरलो बाईपास ते वकीलनि ते का लाठी चार्ज कई वई, का रियासत पारां गुंडागर्दी कई वई, त रियासत शुरूआत में असां वीडियो ठाहींदासीं त रियासत जे कन ते जूं बि नथी चुरे, पर हिन वक़्तु रियासत जी निड तबाह आहे। रियासत सोचण ते मजबूर आहे त हाणे कयूं त कयूं छा? छाकाणि त वकील बबरलो बाईपास ते वेही रहिया आहिनि, पंजाब जूं समूरा रस्ता बंदि आहिनि, कंटेनरनि जूं कतारूं आहिनि। हुकूमत खे नथी अचे त हाणे आख़िर असीं कयूं त कयूं छा? अगरि इहे लाठी चार्ज कंदा वकीलनि ते, अगरि हिन का बि अहिड़ी बुज़दिलीअ जो मुज़ाहिरो कयो, सिंध पूरी उथी पवंदी ऐं सिंध जे हर हिकु शहर, हर हिकु ॻोठ इतिहास थींदो ऐं हर हिकु शहर बंदि थींदो। समूरे सिंध जा माण्हू जेके आहिनि रोडनि ते निकिरी ईंदा ऐं इन सूरतहाल खां ई डिॼनि था। वज़ीर आला सिंध जो बयानु ॾिनो आहे त बाबा असां छा था करे सघूं? असां पाण एतिजाज करे रहिया आहियूं। माठिणी माउ वारो सलूक आहे सिंध सां, त इहा कॾहिं बि ग़लती न कंदा। ऐं यकीन ॼाणो त केनालनि जो फ़ैसिलो हिन खे वापसि वठिणो पवंदो। हिन जो पीउ बि वापसि वठंदो ऐं सिंध सुभारी थींदी। हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर ज़रूरु कंदा। वॾी महिरबानी।